ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, चोलिस्तान कैनाल जी मंजूरी ख़िलाफ़ सिंध जो वॾो वज़ीर ख़ामोश ऐं वफ़ाक़ आॾो आवाज़ उथरण खां लवाइण लॻो। निगरान हुकूमत में पाणी जे मामले ते मक़बूल बाक़िर, ईश्वर लाल ऐं यूनिस ढागा वधीक आवाज़ उथारियो हो। CDWP मां तकरारी कैनाल मंजूरीअ खे हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि मर्कज़ सां राब्तो न कयो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। चोलिस्तान कैनाल जी मंजूरी ख़िलाफ़ सिंध जो वॾो वज़ीर ख़ामोश, वफ़ाक़ आॾो आवाज़ उथरण खां लवाइण लॻो। निगरान हुकूमत में पाणी जे मामले ते मक़बूल बाक़िर, ईश्वर लाल ऐं यूनिस ढागा वधीक आवाज़ उथारियो हो। CDWP मां तकरारी कैनाल मंजूरीअ खे हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि मर्कज़ सां राब्तो न कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।